अस्सलाम वालेकुम या अली मदद हक़ महजूद महबूब साईं। तमाम दुख सां चवणो थो पए त उस्ताद सोडल फ़क़ीर असां में न आहे। हाणे असां उनजे तॾे ते मुंहिंजो ॻोठु वेठा आहियूं। वॾो ख़ाल करियो पूरी सिंध लाइ, असांजे लाइ त करियो पर पूरी सिंध लाइ। असां त उनजा शागिर्द बि, बचा बि, पुट बि। सोडल फ़क़ीर हिकिड़ो वरी ॿियो कोन थींदो। अल्फाज़ असां वटि कोन्हनि उनजे लाइ छा बयानु कयूं, केतिरो ॻाल्हाईंदासीं उहो घटि आहे। बहरहाल वस वारनि जिन दोस्तनि रड़ियूं कयासीं, कंहिं बि कुझु कोन कयो। बहरहाल वरी बि हर कंहिंखे शाबाश आहे, गिला कंहिंजी बि कोन्हे। बहरहाल सोडल फ़क़ीर असां में कोन्हे। हाणे सोडल फ़क़ीर हिकिड़ो ॿियो कोन थींदो। मौला हुसैन ख़ुशि कंदो। वञिजे ओ वञिजे, वञिजे ओ वञिजे, वञिजे ओ वञिजे, अखियूं पेर करे वञिजे, अखियूं पेर करे वञिजे। वो सुपरियां जी ॻाल्हिड़ी कंहिंसां की न कजे। हाय वञिजे, वञिजे ओ वञिजे, वञिजे वञिजे। मोहबती में हार जी सुर न कंहिं सलजे। ओ वञिजे, वञिजे ओ वञिजे, वञिजे ओ वञिजे।